अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु हिकु ज़बरदस्त बहितरीनु अपडेट आहे। दोस्तों, अॼु कंहिं ड्रामे जे बारे में अपडेट मां ॾियण वारो न आहियां। तव्हां मुंहिंजे थंबनेल ते हिन वीडियो जो थंबनेल तव्हां ॾिठो हूंदो, जंहिं ते मूं लिखियो आहे त मां हिकिड़ो यूट्यूब ते कोर्स हलाइण वारो आहियां, जेका असांजा सिंधी यूट्यूबर आहिनि, नवां यूट्यूबर आहिनि, कामयाबु नथा थी सघनि। ऐं काफ़ी दोस्तनि जा अहिड़ा यूट्यूब चैनल आहिनि जेका अधु में अटकिया पिया आहिनि। कंहिं ते कहिड़ो मसइलो आहे, कंहिं ते कहिड़ो मसइलो आहे। ऐं मुंहिंजे व्हाट्सअप ते जेको आहे न मैसेज कंदा आहिनि, वॉइसूं कंदा आहिनि, अदा मसइलो हल करे ॾे। काफ़ियुनि जो मसइलो मां हल बि करे ॾिनो ऐं काफ़ी दोस्तनि खे मुंहिंजो नंबर मिलंदो आहे ऐं घणनि खे नंबर मुंहिंजो मिलंदो बि न आहे। ऐं वीचारा तंग थींदा आहिनि ऐं कोशिशि उनजी इहा हूंदी आहे त असांजो मसइलो अदा हल करे ॾे। मां सोचियो आहे त हिकिड़ो मतिलबु पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते हिकिड़ो कोर्स हलायां, जेका सिंधी यूट्यूबर आहिनि, जेका नवां यूट्यूबर आहिनि, उन्हनि खे सिंधी ॿोली में मतिलबु गाइड कयां, उन्हनि खे सम्झायां त यूट्यूब ते कामयाबु कीअं थियणो आहे। 2025 दोस्तों वॾो टफ साल आहे। हिन में यूट्यूब ते कामयाबु थियणु वॾो ॾुखियो आहे। हर माण्हू कामयाबु नथो थिए। शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे नॉलेज आहे, असांजे यूट्यूब ते पंहिंजो कमु कयूं था। मां इहो सोचां थो त इहो पंहिंजो तजुर्बो कंहिं सां शेयर कयां ऐं कंहिंजो भलो थिए। ऐं जेको आहे न यूट्यूब ते माना कोर्स बि कंदो अचां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। ऐं सिंधी जेका नवां यूट्यूबर आहिनि उन्हनि खे सम्झायां सिंधी में। उहे उन्हनि जी मतिलबु को चैनल ते मसइलो ईंदो आहे त उर्दू वीडियो वञी ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे उहो सम्झ न ईंदो आहे त पंहिंजो मसइलो हल कीअं कयूं। ऐं उन्हनि खे टॉपिक जी ख़बर न पवंदी आहे त कहिड़े टॉपिक ते कामयाबु थियणो आहे, कहिड़े ते न। ऐं हीअ वरी दौरु AI जो वीडियो जो हली रहियो आहे। AI ते मां पाण कमु करे रहियो आहियां। AI टेक्नोलॉजी ते वीडियो ठाहिणु, उन खे कहिड़े हिसाब सां मोनीटाइज़ चैनल खे कराइणो आहे, इहो ॾुखियो आहे। असांखे तजुर्बो थी वियो आहे। मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते अॼु खां पोइ इहो कोर्स स्टार्ट करण वारो आहियां। अगरि तव्हां दोस्तनि जी मतिलबु जेका बि ॾिसी रहिया हो, अगरि तव्हांजो शौक़ु आहे, अगरि तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त कमेंट सेक्शन में तव्हां लिखो त मां इहो कोर्स स्टार्ट कयां या न कयां। अगरि तव्हांजी राय भली हूंदी, अगरि मुंहिंजे हक़ में हूंदी, मां तव्हांजे फ़ाइदे लाइ इहो कोर्स स्टार्ट करण वारो आहियां। सिंधी ॿोली में मां तव्हांखे सम्झाईंदुसि, जीअं तव्हां यूट्यूबर जेका बि आहिनि मतिलबु जल्दी सिखनि ऐं कामयाबी माणनि। ऐं इहो तव्हांजे मां फ़ाइदे लाइ करे रहियो आहियां। ऐं जेको बि मुंहिंजो कोर्स यूट्यूब ते हलंदो रहंदो। हे 2025 साल एॾो मतिलबु पॉलिसियूं ॾुखियूं आयूं आहिनि यूट्यूब ते। हर माण्हू चैनल जेको आहे रीयूज़ या रिपीटेड कॉन्टेंट या कॉपीराइट क्लेम कंहिं न कंहिं मसइले में फाथो पियो आहे, लटकियो पियो आहे, अध में मोनीटाइज़ नथो थिए। उन्हनि खे असां हैंडल कंदासीं। उन्हनि दोस्तनि जा असां चैनल चेक कंदासीं। जंहिंखे बि पंहिंजो चैनल चेक कराइणो हूंदो, मां पंहिंजो हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में हे साम्हूं स्क्रीन ते बि नंबर ॾेई छॾियो आहे। इन्हनि ते राब्तो कयो ऐं मुंहिंजे व्हाट्सअप ते अचो, ठीकु आहे दोस्तों। ऐं पंहिंजे चैनल जो लिंक ॾियो ऐं उते असां तव्हांजा चैनल चेक कंदुमि मां। तव्हांजे चैनल ते तव्हांखे आइडियोस बि ॾींदुसि, बाबा कहिड़े टॉपिक ते तव्हां कमु कयो। तव्हां जंहिं ते कमु करे रहिया आहियो इहो चैनल मोनीटाइज़ थींदो बि सही या न, जेको बि मतिलबु चैनल जो मसइलो हूंदो हल करे ॾींदुसि तव्हांखे मां। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हीअ जेको चैनल चेक करण जी फ़ीस हूंदी, फ्री न हूंदो। छो त दोस्तों फ्री अगरि मां रखंदुसि त हज़ारे माण्हू मूंखे तंग करे छॾंदा व्हाट्सअप ते। सिर्फ़ु उहे माण्हू व्हाट्सअप ते अचे जंहिंखे पंहिंजो सही नमूने सां चैनल चेक कराइणो आहे ऐं आइडियाज़ वठणा आहिनि अॻिते चैनल जे बारे में। ऐं सभु कुझु असां कराईंदासीं। कॉल बुक बि मां उन्हनि जी कंदुसि ऐं फ़ोन नंबर बि जेको आहे इहो मुंहिंजो तव्हांखे लिखिणो आहे। दोस्तों, इन जे लाइ मां पेमेंट रखी रहियो आहियां त जीअं असली यूट्यूबर अचनि उन्हनि जो कमु कयां। फ्री वारो कमु मां रखंदुसि न त मूंखे हर भरू माण्हू वांदा तंग कंदा ऐं मां जेका असली यूट्यूबर आहिनि उन्हनि जो कमु न करे सघंदुसि। ऐं हीअ तकड़ि मूं वीडियो तयारु कई आहे। इंशाल्लाह मुंहिंजी प्रॉपर वीडियो ईंदी रहंदी इन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। इन खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं तव्हांखे यूट्यूब जो कोर्स इन ते मिलंदो। ऐं जंहिंजी बि मां मसइलो हल कंदुसि उन जी चैनल जी वीडियो बि रखंदुसि त हीअ मसइलो मां कीअं हल कयो ऐं उहे तव्हां ॾिसंदो, तव्हांखे बि उन शइ जो फ़ाइदो पवंदो। ऐं फ़ोन नंबर हिन ते जेको बि दोस्तो व्हाट्सअप ते अचे त पको माण्हू अचे जंहिंखे कमु पंहिंजो मतिलबु यूट्यूब चैनल जो कराइणो आहे, फालतू माण्हू न अचे। अगरि घणो तंग कंदो त असां उनखे ब्लॉक बि करे सघूं था। छो त फालतू माण्हुनि जेतिरो टाइम न आहे। बाक़ी जंहिंखे सच में यूट्यूब ते कमु करिणो आहे पेमेंट भरे सघे थो। 1000 रुपया फ़ी चैनल जी चेकिंग ऐं सेटिंग सभु कुझु हूंदो। जंहिंखे चैनल तयारु करिणो आहे उहो बि करे ॾींदासीं। जेको मसइलो हूंदो 1000 रुपया अगरि को भरे सघे थो यूट्यूब ते हिन नंबर ते मुंहिंजे ते हलियो अचे, इंशाल्लाह उनखे सम्झाईंदासीं। घणी पेमेंट न आहे दोस्तों, 1000 रुपये में अगरि तव्हांजो मसइलो हल थिए थो त हाणे इन नंबर ते व्हाट्सअप ते मुंहिंजे ते अची सघो था।
ठीक है। घणा अहिड़ा मसला हूंदा आहिनि यूट्यूब ते नथा सम्झाए सघूं, व्हाट्सअप ते तव्हांखे ईज़ी सम्झाईंदासीं ऐं वॾो कोर्स हलाईंदासीं इंशाल्लाह सिंधी लैंग्वेज में, जीअं तव्हांखे सम्झ में अचे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर हाणे करे छॾींदा, इंशाल्लाह तव्हांजा मसला हाणे ईज़ी हल थींदा।